वेठा आहियूं हींअर जेको आहे UC 12 जे पंहिंजो सदर गुलाम नबी भुट्टो साहब सां जंहिंसां जेको पीपुल्स पार्टी लाड़काणा UC 12 जो सदर आहे। असां उन्हनि खां दोस्त खां व्यू वठंदासीं त 27 डिसंबर जेको मोहतरमा जे शहादत जो ॾींहुं आहे उन लिहाज़ खां हुननि कहिड़ियूं कोशिशूं वठियूं ऐं हुनजो प्रोग्राम कहिड़े नमूने तश्कील ॾिनो आहे ऐं UC मां केतिरा माण्हू कढंदा ऐं कहिड़े नमूने ते पहुचंदा उन बारे में थोरो दोस्त। असां इन UC 12 मां इंशाअल्लाह असां तक़रीबन 10 खां 12 वैगनूं कढंदासीं ऐं कुझु पर्सनल पंहिंजूं गाॾियूं बि आहिनि। कुझु दोस्त आहिनि असांजा UC जा उहिदेदार, उन्हनि खे वीचारा वरी के मोलाइनि वरी मोटर साइकिल बि कढंदा। तक़रीबन असांजो UC हूअं बि त पीपल पार्टी जा ई माण्हू आहियूं स्टार्टिंग खां वठी, स्टूडेंट लाइफ खां वठी असां पीपल पार्टी सां ई आहियूं। कॾहिं काॾे ॿी पासे न विया आहियूं। वरी नौकरियूं बि असांजी पीपल पार्टीअ ॾिनियूं ऐं हाणे बि असां इंशाअल्लाह शहीद राणी जी हूअं बि त शहीद असांखे नौकरियूं बि शहीद ॾिनियूं, ॿियनि त असांखे कोन ॾिनियूं आहिनि। इन करे असांजो हूअं बि रुझान घणो पीपल पार्टी सां आहे। मिले न मिले उहा का ॻाल्हि ई कान्हे का। बाक़ी इंशाअल्लाह हिन दफ़े जेकॾहिं अॻ में असां 500 माण्हू वेठा त हिन घटि में घटि 1000 माण्हू आणींदासीं इंशाअल्लाह। काफ़ी दोस्तनि खे बि चयो आहे, सॼी UC खे बि असां चई छॾियो आहे। कल्ह बि हिते न असां वटि नवदरे चौक या गजनपुर चौक ते असांजो जलसो हुयो ऐं उन में असांजो महिमान हुयो जमील अहमद सूमरो साहिबु ऐं काफ़ी UCयूं असांजूं 3 हुयूं, UC 10, UC 11, UC 12। इन में असांजा दोस्त सभिनी कढिया, सभिनी वेही ऐं सभिनी दोस्तनि पंहिंजे हर कंहिं इलाइक़े में वञी करे ऐं काफ़ी असांजो रोड रस्ता माशाअल्लाह फुल हुया ऐं इन करे जेको आहे हाणे बि असां इंशाअल्लाह पीपल पार्टी सां ऐं वधि में वधि कढंदासीं, एतिरा कढंदासीं जो अॻे खां वधीक डबल कढंदासीं इंशाअल्लाह। असीं त हींअर जेको सियासी रुख तव्हांजो मां सम्झां थो पार्टी जो थोरो चेंज थी वियो आहे। तक़रीबन 9 माण्हुनि खे तव्हां मंज़र आम ते आंदो आहे। उन्हनि मां तव्हां केतिरियूं उमेदूं रखो था जेके नवां उहिदेदार UC ते तव्हां खया आहिनि ऐं BD इलेक्शन लाइ बि तव्हांजी जोड़जक कहिड़ी आहे? तव्हांखे पार्टी जे बारे में ख़बर हूंदी थी अंदरूनी तौर त उहो थोरो घणो असां सां शेयर कंदा त ख़बर पवंदी त आवाम खे अञा केतिरो रिलीफ ॾींदी पीपल्स पार्टी। कंप्लीट न आहे, UC कंप्लीट थी वियूं आहिनि। UC सिटियूं लाड़काणे जूं 20 UCयूं आहिनि। उन में हर UC खे जेके नवां उहिदा मिलिया आहिनि उन में कुझु जेके नवां बि खयां अथऊं उहे बि ईअं UC मां खयां अथऊं ऐं उहे बि पार्टी जा ई माण्हू आहिनि। ईअं न आहे त को ॿाहिरां खयां अथऊं, उहे बि वर्कर आहिनि। बहरहाल जेकॾहिं असांजी क़यादत खे जेका ॻाल्हि ईंदी सम्झ में उन में असां त एतिराज़ नथा करे सघूं, पर उहो बि पाण बि सम्झनि था त ज़ाहिरा अहल आहे तॾहिं त उन्हनि खे को उहिदो ॾिनो अथऊं। त असां अर्ज़ु इहो रखंदासीं त असां त ज़ाहिरा त UC में कमु कयूं था। हर माण्हू जेको बि हूंदो हर पंहिंजी UC में कमु करे थो UC, छो जो पार्टी आहे, पार्टी जे हिसाब सां जेको हुकुम थींदो। असां आख़िरी सुवालु ज़रूरु कंदासीं। असांजो सुवालु उहो हूंदो त मौजूदा हुकूमत जेके डाड़ूं ॾिसूं आहियूं त भाउ आवाम खे एतिरा रिलीफ ॾींदासीं, हे कंदासीं, उन्हनि मां सम्झां थो तक़रीबन कुझु बि कोन थियो आहे। साॻियो ई माहौल लॻो पियो आहे, महांगाई, बेरोज़गारी, बदहाली। तव्हां इन बारे में छा चवंदो? मौजूदा हुकूमत जी पॉलिसी तव्हांखे हींअर कीअं थी लॻे? तमामु बेकार आहे। तव्हांखे पाण जा ख़बर आहे त न्याज़ी साहब जे अचण खां पोइ त तमामु महांगाई पर एॾी वॾी वधी वई आहे जो ग़रीब अमीर त वरी सफ़ा या ग़रीब विच वारो त सफ़ा ईअं तबाह। माना वीचारा जेके गाॾियूं उहे खपाए करे वञी साइकिल ते बीहता आहिनि। टमाटो आहे, खंडु आहे, चांवर आहे, उहो तव्हां गेहा तव्हांखे पाण ख़बर आहे त केतिरो महांगो थियो आहे। असांजे न्याज़ी साहब इहो ऐलान कयो त मां 1000 अलाए घणा करोड़ जेको आहे त नौकिरी ॾींदुमि ऐं उन करोड़ मां त मां हिकिड़ी बि कंहिंखे नौकिरी न मिली आहे। हेतिरा सारा अचूं असां घर ठाहींदासीं, उन्हनि बि कंहिंखे घर ई कोन मिलियो आहे। बहरहाल उहो सखड़ियूं ॻाल्हियूं आहिनि, छो जो हुननि जो इहो ई आहे त बसि मां हिते वेही गवर्नमेंट मुक़ाम मां वज़ीर रहे वज़ीर त आहे, पर आहे त चूंडियल त न आहे न। असां कोन था भॼूं। असां जेको आहे सो इहे सम्झो त जीअं असांजी पार्टी आहे, हर को हुनखे चए थो सिलेक्टेड आहे, को जेको आहे त न आल आहे, तीअं बि असां बि मञूं था। बिल्कुलु एॾी महांगाई थी आहे जो ग़रीब वीचारो को ॿटालू बि नथो वठी सघे त को बसर बि नथो वठी सघे। पार्टी वर्कर ऐं पीपल्स पार्टी जे उहिदेदारनि जा असां अॻिते बि व्यू वठंदासीं, ॿियनि दोस्तनि खां बि वठंदासीं। ॾिसूं त हीअ जेके नवां दोस्त आया आहिनि हींअर UC ते सिलेक्शन थिया आहिनि उन्हनि जो कहिड़ो अज़म आहे ऐं केतिरो पब्लिक खे रिलीफ ॾियण में कामयाबु था थियनि। आउं आहियां दिलबर शाहिद, MD मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल लाड़काणो।